एक तो छोकरी के मुराद वारनि ॾे हवाले कोन कंदा, पर जेकॾहिं छोकिरी अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां सत्तार काज़ी व्लॉग में आयल सभिनी दोस्तनि खे, पहिरीं प्यारनि खे जेके मुंहिंजो ही वीडियो ॾिसनि था, जेके मुंहिंजे हिन टाइम मुंहिंजे हिन चैनल ते आहिनि, उन सभिनीअ खे मूं पारां अस्सलाम वालेकुम। ऐं उमेदु कयां थो त सभु मुंहिंजा दोस्त ख़ुशि हूंदा, ख़ुशबाश हूंदा, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिड़ंदा रहंदा। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां प्यारनि प्यारनि जे लाइ। जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो ते, मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटण खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अवां वटि जल्दी जल्दी पहुची सघे। त दोस्तो, जेका मां अवां दोस्तनि ताईं हर वीडियो जी अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां। मां उमेदु कंदो आहियां त अवां ताईं इन सोप सीरियल तौलाब जी जेका अपडेट आहे अवां दोस्तनि ते पहुचायां। ऐं उमेदु इहा ई आहे त अवां बि मुंहिंजे हिन पूरी अपडेट मां फ़ाइदो वठंदा हूंदा ऐं पूरी अवां उन ॼाण तव्हांखे मिलंदी हूंदी। त दोस्तो, जीअं त मां अवां दोस्तनि खे हर टाइम हर वक़्तु इहा ई इल्तिजा कंदो आहियां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा कयो। आख़िर ताईं वॉच करण सां जेको अव्हांजो जेको साथ आहे, अव्हांजो जेको ही प्यारु आहे, अव्हां जेको मूंखे सपोर्ट कंदा आहियो, इहे अव्हांजी वॾी महिरबानी आहे। लख थोरा आहिनि, लख लाइक आहिनि अव्हां पहिरीं प्यारनि दोस्तनि जा, अव्हां जे महिरबानियुनि जा, जेके मां लाहिण जोॻो न आहियां। ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको नज़ीर अहमद जेको अटक खां आहे, पंजाबी भाउ, उनजी वॾी महिरबानी। असगर अली थेबो साहिबु, मोहम्मद अली सोलंकी साहिबु, काइनात बीबी ऐं ज़हरा बीबी ऐं असांजूं ॿियूं बि अदड़ियूं आहिनि। मां सॉरी उन्हनि जा नाला न खणंदुसि छो त ज़ाहिर आहे अदड़ियूं मुंहिंजो वीडियो ॾिसंदियूं आहिनि। उन्हनि खे लख लाइक, लख थोरा उन्हनि अदड़ियुनि जा, उन भेनरुनि जा जन जन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं उन्हनि भाइरनि जा बि मां थोरा मञींदो आहियां जेके मुंहिंजो हिन वीडियो खे ॾिसंदा आहिनि ऐं मूंखे कमेंट कंदा आहिनि। मां हमेशह अव्हांखे वीडियो के में इहे ई गुज़ारिश कंदो आहियां त पंहिंजो जेको आहे नालो, पंहिंजो ज़ात ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां। ऐं काफ़ी दोस्तनि मूंखे जेको आहे उहो सब्सक्राइब त कयो आहे, पर पंहिंजा जेको आहे नाला न लिखंदा आहिनि। पोइ उन जेके जीमेल मां ID जेका हूंदी आहे उन्हनि मां मुंहिंजो अंदाज़ो लॻाईंदो आहियां त ही केरु केरु अदा आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं अदड़ियूं आहिनि। ऐं इन जे करे मां उन्हनि जा थी सघे थो उन्हनि जा नाला कंहिं ॿियनि जे नालनि सां ठहियलु हुजनि, पोइ बि उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं आहिनि ऐं उन्हनि जा लख थोरा आहिनि, लख महिरबानियूं जो उहे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा आहिनि। त दोस्तो, ॻाल्हि कयूं पिया त जीअं त अव्हां क़िस्त नंबर 71 ॾिठी, 71 क़िस्त में अहिड़ी का ख़ासि अपडेट न हुई ऐं न ई इहा क़िस्त का मज़े जी आई हिन दफ़े। ऐं इहा क़िस्त में को बि मज़ो न हो, को बि जहिड़ो मतिलबु अहिड़ो इंटरटेनमेंट न हो, जंहिंजे करे मां अव्हां दोस्तनि खे मां कहिड़ी अपडेट पहुचायां। बहरहाल जेकी अचण वारी क़िस्त आहे 72, उहा अनकरे कुझु कलाकनि खां पोइ अव्हां उनखे ॾिसंदव ऐं इंजॉय कंदव। जेका अञा ताईं जेका आहे कूंज उन्हनि वापसि न कई आहे ऐं छो नथा वापसि करणु चाहिनि, ऐं रुस्तम वारा या बादल वारा, ऐं जेको आहे उन्हनि जो वजह कहिड़ी आहे। ऐं इहो बि थी सघे थो त मतां रुस्तम वारा ऐं या रुस्तम पाण पंहिंजी शादी करे या बादल खे शादी कराए, इन में इहो थी सघे थो। ऐं ॿिए पासे रज़न वारा बि इन में परेशान आहिनि त जेकॾहिं असां अदी खे इनखे कूंज खे वापसि करे आयासीं त हू बि जेको आहे न असांखां पंहिंजी जेको आहे छोकिरी जी घुर कंदा, त को बहितर आहे त ज़ाहिर हो बि निकाह ॿधी आहे
ऐं हीअ बि निकाह ॿधी आहे त हर भरू जंहिं ते ककर चवंदो आहे त अदा तोखे ख़बर आहे सौट त मां पंहिंजी ज़ाल जो निकाह करे न छॾींदुसि, मां पंहिंजी ज़ाल खे न छॾींदुसि। हाणे ॾिसणो इहो आहे त जेकॾहिं हीउ पंहिंजी ज़ाल खे न छॾींदो त हू परियां पंहिंजी ज़ाल खे कीअं छॾींदो अली। हाणे इहो हिते जहिड़ो ईअं हलंदे हलंदे तक़रीबन कोई ज़ाहिर आहे 72 पई ते बाक़ी 28 क़िस्तूं रहनि थियूं पियूं ऐं 28 क़िस्तनि में इहो ई जहिड़ो ॾेखारींदा ऐं 28 जो जेका वेंडअप थी वेंदो। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजी इहा अॼु जी जेका अपडेट अवां दोस्तनि ते मूं पहुचाई ऐं वधीक अपडेट जे लाइ वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। ऐं अवां दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख तोरा लख लाइक वाच ज़रूरु कंदा कयो मुंहिंजे वीडियो खे ऐं अचण वारी वीडियो जे लाइ कमेंट कयो, पंहिंजो नालो पंहिंजी ज़ात पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी वीडियो में अवां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां त चवंदुसि जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए लतीफ़, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधी मारवाड़ा ऐं जीए सिंधी ॿोली असांजी सिंधी ऐं सिंध में रहंदड़ असांजे जेके बि भाउर आहिनि सभिनी भले कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि सभई आबाद रहनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टहंदा रहनि। इहा ई मुंहिंजी दुआ आहे त जुदा न फिदा पंहिंजे बचड़नि जो पंहिंजे वॾड़नि जो अदब कंदा कयो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, उन्हनि में शऊर पैदा कयो ऐं पंज वक़्तु नमाज़ पढ़ंदा करो, इबादत कंदा कयो, कलाम पाक जी तिलावत बि कंदा कयो। इहे जेके असांजे मुस्लिम मज़हब में जेके आहिनि इहे आहिनि ऐं असांखे करणु खपे। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजे जेको हीउ मैसेज हूंदो आहे मुंहिंजे मैसेज खे अवां दोस्त जेको आहे न शेयर कंदा कयो त जीअं मुंहिंजी ज़िंदगी ठही पवे ऐं माना को ॿिए दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं अवां दोस्तनि जो सिर्फ़ु शेयर करण में बि अवां जो बि उन में हिसो मिली वेंदो छो त अजर आहे हिकिड़ो वॾो ऐं अवां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं लख थोरा लख लाइक। अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जी टेकंदड़ टहंदड़ रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे त अचण वारे वीडियो जे लाइ वरी मिलूं था क़िस्त नंबर 73 में। तेसीं ताईं अवां खां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां सत्तार काज़ी व्लॉग में आयल सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे जेके मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसनि था, जेके मुंहिंजे हिन टाइम मुंहिंजे हिन चैनल ते आहिनि, उन सभिनीअ खे मूं पारां अस्सलाम वालेकुम। ऐं उमेदु कयां थो त सभु मुंहिंजा दोस्त ख़ुशि हूंदा, ख़ुशबाश हूंदा, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिड़ंदा रहंदा। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां प्यारी प्यारनि जे लाइ। जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो ते मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटण खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अवां वटि जल्दी जल्दी पहुची सघे। त दोस्तो, जेका मां अवां दोस्तनि ताईं हर वीडियो जी अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां। मां उमेदु कंदो आहियां त अवां ताईं इन सोप सीरियल तौलाब जी जेका अपडेट आहे अवां दोस्तनि ते पहुचायां ऐं उमेदु इहा ई आहे त अवां बि मुंहिंजे हिन पूरी अपडेट मां फ़ाइदो वठंदा हूंदा ऐं पूरी अवां मां ॼाण तव्हांखे मिलंदी हूंदी। त दोस्तो, जीअं त मां अवां दोस्तनि खे हर टाइम हर वक़्तु इहा ई इल्तिजा कंदो आहियां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वाच कंदा कयो। आख़िर ताईं वाच करण सां जेको अव्हांजो जेको साथ आहे, अव्हांजो जेको हीउ प्यारु आहे, अव्हां जेको मूंखे सपोर्ट कंदा आहियो, इहे अव्हांजी वॾी महिरबानी आहे। लख थोरा आहिनि, लख लाइक आहिनि अव्हां पहिरीं प्यारनि दोस्तनि जा, अव्हां जे महिरबानियुनि जा जेके मां लाहिण जोॻो न आहियां। ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको नज़ीर अहमद जेको अटक खां आहे पंजाबी भाउ, उनजी वॾी महिरबानी। असगर अली थेबो साहिबु, मोहम्मद अली सोलंकी साहिबु, काइनात बीबी ऐं ज़हरा बीबी ऐं असांजूं
ॿियूं बि अदड़ियूं आहिनि, मां सॉरी उन्हनि जा नाला न खणंदुसि छो त ज़ाहिर आहे अदड़ियूं मुंहिंजो वीडियो ॾिसंदियूं आहिनि, उन्हनि खे लख लाइक लख थोरा उन्हनि अदड़ियुनि जा उन भेनरुनि जा जन जन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं उन्हनि भाइरनि जा बि मां थोरा मञींदो आहियां जेके मुंहिंजो हिन वीडियो खे ॾिसंदा आहिनि ऐं मूंखे कमेंट कंदा आहिनि। मां हमेशह अव्हांखे वीडियो के में इहे ई गुज़ारिश कंदो आहियां त पंहिंजो जेको आहे नालो, पंहिंजो ज़ात ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां। ऐं काफ़ी दोस्तनि मूंखे जेको आहे उहो सब्सक्राइब त कयो आहे पर पंहिंजा जेको आहे नाला न लिखंदा आहिनि। पोइ उन जेके जीमेल मां ID जेका हूंदी आहे उन्हनि मां मुंहिंजो अंदाज़ो लॻाईंदो आहियां त हीअ केरु केरु अदा आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं अदड़ियूं आहिनि। इन जे करे मां उन्हनि जा थी सघे थो उन्हनि जा नाला कंहिं ॿियनि जे नालनि सां ठहियलु हुजनि, पोइ बि उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं आहिनि ऐं उन्हनि जा लख थोरा आहिनि, लख महिरबानियूं जो उहे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा आहिनि। दोस्तो ॻाल्हि कयूं पिया त जीअं त अव्हां क़िस्त नंबर 71 ॾिठी, 71 क़िस्त में अहिड़ी का ख़ासि अपडेट न हुई ऐं न ई इहा क़िस्त का मज़े जी आई हिन दफ़े। ऐं इहा क़िस्त में को बि मज़ो न हो, को बि जहिड़ो मतिलबु अहिड़ो इंटरटेनमेंट न हो, जंहिंजे करे मां अव्हां दोस्तनि खे मां कहिड़ी अपडेट पहुचायां। बहरहाल जेकी अचण वारी क़िस्त आहे 72 उहा अनकरे कुझु कलाकनि खां पोइ अव्हां उनखे ॾिसंदव ऐं इंजॉय कंदव। जेका अञा ताईं जेका आहे कूंज उन्हनि वापसि न कई आहे ऐं छो नथा वापसि करणु चाहिनि ऐं रुस्तम वारा या बादल वारा ऐं जेको आहे उन्हनि जो वजह कहिड़ी आहे। ऐं इहो बि थी सघे थो त मतां रुस्तम वारा ऐं या रुस्तम पाण पंहिंजी शादी करे या बादल खे शादी कराए, इनमें इहो थी सघे थो। ऐं ॿिए पासे रज़न वारा बि इन में परेशान आहिनि त जेकॾहिं असां अदी खे इनखे कूंज खे वापसि करे आयासीं त हू बि जेको आहे न असांखां पंहिंजी जेको आहे छोकिरी जी घुर कंदा, त खां बहितरु आहे त ज़ाहिर हो बि निकाह ॿधी आहे ऐं हीअ बि निकाह ॿधी आहे त हर भरू जंहिं ते ककर चवंदो आहे त अदा तोखे ख़बर आहे सौट त मां पंहिंजी ज़ाल जो निकाह करे न छॾींदुसि, मां पंहिंजी ज़ाल खे न छॾींदुसि। हाणे ॾिसणो इहो आहे त जेकॾहिं हीअ पंहिंजी ज़ाल खे न छॾींदो त हू परियां पंहिंजी ज़ाल खे कीअं छॾींदो अली। हाणे इहो हिते जहिड़ो ईअं हलंदे हलंदे तक़रीबन कोई ज़ाहिर आहे 72 पई त बाक़ी 28 क़िस्तूं रहनि थियूं पियूं ऐं 28 क़िस्तनि में इहो ई जहिड़ो ॾेखारींदा ऐं 28 जो जेको आहे वेंड अप थी वेंदो। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजी इहा अॼु जी जेका अपडेट अव्हां दोस्तनि खे मूं पहुचाई ऐं वधीक अपडेट जे लाइ वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। ऐं अव्हां दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख थोरा लख लाइक वाच ज़रूरु कंदा कयो मुंहिंजे वीडियो खे ऐं अचण वारी वीडियो जे लाइ कमेंट कयो, पंहिंजो नालो, पंहिंजी ज़ात, पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां त चवंदुसि जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, जिए लतीफ़, जिए लतीफ़ जी नगरी, जिए सिंधी मारवाड़ा ऐं जिए सिंधी ॿोली असांजी सिंधी ऐं सिंध में रहंदड़ असांजे जेके बि भाउर आहिनि सभिनी भले कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि सभई आबाद रहनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टहंदा रहनि। इहा ई मुंहिंजी दुआ आहे त जुदा न फिदा, पंहिंजे बचड़नि जो पंहिंजे वॾड़नि जो अदब कंदा कयो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, उन्हनि में शऊर पैदा कयो ऐं पंज वक़्तु नमाज़ पढ़ंदा करो, इबादत कंदा कयो, कलाम पाक जी तिलावत बि कंदा कयो। इहे जेके असांजे मुस्लिम मज़हब में जेके आहिनि इहे आहिनि ऐं असांखे करणु खपे। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजे जेको हीउ मैसेज हूंदो आहे मुंहिंजे मैसेज खे अव्हां दोस्त जेको आहे न शेयर कंदा कयो त जीअं मुंहिंजी ज़िंदगी ठही पवे ऐं माना को ॿिए दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं अव्हां दोस्तनि जो सिर्फ़ु शेयर करण में बि अव्हां जो बि उन में हिसो मिली वेंदो, छो त अजर आहे हिकिड़ो वॾो ऐं अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। लख थोरा लख लाइक, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदड़ टहंदड़ रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे त अचण वारे वीडियो जे लाइ वरी मिलूं था क़िस्त नंबर 73 में। तेसीं ताईं अव्हां खां वठंदुसि इजाज़त, जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद, अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो
मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां सत्तार काज़ी व्लॉग में आयल सभिनी दोस्तनि खे, पहिरीं प्यारनि खे जेके मुंहिंजो ही वीडियो ॾिसनि था, जेके मुंहिंजे हिन टाइम मुंहिंजे हिन चैनल ते आहिनि, उन सभिनीअ खे मूं पारां अस्सलाम वालेकुम। ऐं उमेदु कयां थो त सभु मुंहिंजा दोस्त ख़ुशि हूंदा, ख़ुशबाश हूंदा, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टिड़ंदा रहंदा। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां प्यारनि प्यारनि जे लाइ। जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो ते, मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटण खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अव्हां वटि जल्दी जल्दी पहुची सघे। त दोस्तो, जेका मां अव्हां दोस्तनि ताईं हर वीडियो जी अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां। मां उमेदु कंदो आहियां त अव्हां ताईं इन सोप सीरियल तौलाब जी जेका अपडेट आहे अव्हां दोस्तनि ते पहुचायां। ऐं उमेदु इहा ई आहे त अव्हां बि मुंहिंजे हिन पूरी अपडेट मां फ़ाइदो वठंदा हूंदा ऐं पूरी अव्हां उन ॼाण तव्हांखे मिलंदी हूंदी। त दोस्तो, जीअं त मां अव्हां दोस्तनि खे हर टाइम हर वक़्तु इहा ई इल्तिजा कंदो आहियां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वॉच कंदा कयो। आख़िर ताईं वॉच करण सां जेको अव्हांजो जेको साथ आहे, अव्हांजो जेको ही प्यारु आहे, अव्हां जेको मूंखे सपोर्ट कंदा आहियो, इहे अव्हांजी वॾी महिरबानी आहे। लख थोरा आहिनि, लख लाइक आहिनि अव्हां पहिरीं प्यारनि दोस्तनि जा, अव्हां जे महिरबानियुनि जा, जेके मां लाहिण जोॻो न आहियां। ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको नज़ीर अहमद जेको अटक खां आहे, पंजाबी भाउ, उनजी वॾी महिरबानी। असगर अली थेबो साहिबु, मोहम्मद अली सोलंकी साहिबु, काइनात बीबी ऐं ज़हरा बीबी ऐं असांजूं ॿियूं बि अदड़ियूं आहिनि। मां सॉरी उन्हनि जा नाला न खणंदुसि छो त ज़ाहिर आहे अदड़ियूं मुंहिंजो वीडियो ॾिसंदियूं आहिनि। उन्हनि खे लख लाइक, लख थोरा उन्हनि अदड़ियुनि जा, उन भेनरुनि जा जन जन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं उन्हनि भाइरनि जा बि मां थोरा मञींदो आहियां जेके मुंहिंजो हिन वीडियो खे ॾिसंदा आहिनि ऐं मूंखे कमेंट कंदा आहिनि। मां हमेशह अव्हांखे वीडियो के में इहे ई गुज़ारिश कंदो आहियां त पंहिंजो जेको आहे नालो, पंहिंजो ज़ात ऐं पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी वीडियो में अव्हां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां। ऐं काफ़ी दोस्तनि मूंखे जेको आहे उहो सब्सक्राइब त कयो आहे, पर पंहिंजा जेको आहे नाला न लिखंदा आहिनि। पोइ उन जेके जीमेल मां ID जेका हूंदी आहे उन्हनि मां मुंहिंजो अंदाज़ो लॻाईंदो आहियां त ही केरु केरु अदा आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं अदड़ियूं आहिनि। ऐं इन जे करे मां उन्हनि जा थी सघे थो उन्हनि जा नाला कंहिं ॿियनि जे नालनि सां ठहियलु हुजनि, पोइ बि उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं आहिनि ऐं उन्हनि जा लख थोरा आहिनि, लख महिरबानियूं जो उहे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा आहिनि। त दोस्तो, ॻाल्हि कयूं पिया त जीअं त अव्हां क़िस्त नंबर 71 ॾिठी, 71 क़िस्त में अहिड़ी का ख़ासि अपडेट न हुई ऐं न ई इहा क़िस्त का मज़े जी आई हिन दफ़े। ऐं इहा क़िस्त में को बि मज़ो न हो, को बि जहिड़ो मतिलबु अहिड़ो इंटरटेनमेंट न हो, जंहिंजे करे मां अव्हां दोस्तनि खे मां कहिड़ी अपडेट पहुचायां। बहरहाल जेकी अचण वारी क़िस्त आहे 72, उहा अनकरे कुझु कलाकनि खां पोइ अव्हां उनखे ॾिसंदव ऐं इंजॉय कंदव। जेका अञा ताईं जेका आहे कूंज उन्हनि वापसि न कई आहे ऐं छो नथा वापसि करणु चाहिनि, ऐं रुस्तम वारा या बादल वारा, ऐं जेको आहे उन्हनि जो वजह कहिड़ी आहे। ऐं इहो बि थी सघे थो त मतां रुस्तम वारा ऐं या रुस्तम पाण पंहिंजी शादी करे या बादल खे शादी कराए, इन में इहो थी सघे थो। ऐं ॿिए पासे रज़न वारा बि इन में परेशान आहिनि त जेकॾहिं असां अदी खे इनखे कूंज खे वापसि करे आयासीं त हू बि जेको आहे न असांखां पंहिंजी जेको आहे छोकिरी जी घुर कंदा। त खां बहितरु आहे त ज़ाहिर हो बि निकाह ॿधी आहे ऐं हीअ बि निकाह ॿधी आहे त हर भरू जंहिं ते ककर चवंदो आहे त अदा तोखे ख़बर आहे सौट त मां पंहिंजी ज़ाल जो निकाह करे न छॾींदुसि, मां पंहिंजी ज़ाल खे न छॾींदुसि। हाणे ॾिसणो इहो आहे त जेकॾहिं हीअ पंहिंजी ज़ाल खे न छॾींदो त हू परियां पंहिंजी ज़ाल खे कीअं छॾींदो अली। हाणे इहो हिते जहिड़ो ईअं हलंदे हलंदे तक़रीबन कोई ज़ाहिर आहे
72 पई ते बाक़ी 28 क़िस्तूं रहनि थियूं पियूं ऐं 28 क़िस्तनि में इहो ई जहिड़ो ॾेखारींदा ऐं 28 जो जेको आहे वेंडअप थी वेंदो। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजी इहा अॼु जी जेका अपडेट अवां दोस्तनि ते मूं पहुचाई ऐं वधीक अपडेट जे लाइ वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। ऐं अवां दोस्तनि खे मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा कयो त तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी। लख थोरा लख लाइक वाच ज़रूरु कंदा कयो मुंहिंजे वीडियो खे ऐं अचण वारी वीडियो जे लाइ कमेंट कयो, पंहिंजो नालो पंहिंजी ज़ात पंहिंजे शहर जो नालो लिखी मोकिलियो त जीअं मां अचण वारी वीडियो में अवां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां त चवंदुमि जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए लतीफ़, जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधी मारवाड़ा ऐं जीए सिंधी ॿोली असांजी सिंधी ऐं सिंध में रहंदड़ असांजे जेके बि भाउर आहिनि सभिनी भले कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजनि सभई आबाद रहनि, हमेशह गुलनि जा टेकंदा टहंदा रहनि। इहा ई मुंहिंजी दुआ आहे त जुदा न फिदा पंहिंजे बचड़नि जो पंहिंजे वॾड़नि जो अदब कंदा कयो ऐं पंहिंजे नियाणियुनि खे सुठे मां सुठी तालीम ॾियारो, उन्हनि में शऊर पैदा कयो ऐं पंज वक़्तु नमाज़ पढ़ंदा करो, इबादत कंदा कयो, कलाम पाक जी तिलावत बि कंदा कयो। इहे जेके असांजे मुस्लिम मज़हब में जेके आहिनि इहे आहिनि ऐं असांखे करणु खपे। त मां उमेदु कयां थो त मुंहिंजे जेको हीउ मैसेज हूंदो आहे मुंहिंजे मैसेज खे अवां दोस्त जेको आहे न शेयर कंदा कयो त जीअं मुंहिंजी ज़िंदगी ठही पवे ऐं माना को ॿिए दोस्त मुंहिंजे हिकिड़े मैसेज ते अमल करे वरितो त मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी ऐं अवां दोस्तनि जो सिर्फ़ु शेयर करण में बि अवां जो बि उन में हिसो मिली वेंदो। छो त अजर आहे हिकिड़ो वॾो ऐं अवां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। लख थोरा लख लाइक। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदड़ टहंदड़ रहो। इहा मुंहिंजी दुआ आहे त अचण वारे वीडियो जे लाइ वरी मिलूं था क़िस्त नंबर 73 में। तेसीं ताईं अवां खां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तो, मां सत्तार काज़ी व्लॉग में आयल सभिनी दोस्तनि खे पहिरीं प्यारनि खे जेके मुंहिंजो हीउ वीडियो ॾिसनि था, जेके मुंहिंजे हिन टाइम मुंहिंजे हिन चैनल ते आहिनि, उन सभिनीअ खे मूं पारां अस्सलाम वालेकुम। ऐं उमेदु कयां थो त सभु मुंहिंजा दोस्त ख़ुशि हूंदा, ख़ुशबाश हूंदा, हमेशह गुलनि जीअं टेकंदा टणंदा रहंदा। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अवां दोस्तनि जे लाइ, अवां प्यारी प्यारनि जे लाइ। जेके दोस्त मुंहिंजे हिन वीडियो ते मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि, उन्हनि दोस्तनि खे गुज़ारिश कयां थो त सभ खां पहिरियां त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वाल बटण खे दॿायो त जीअं मुंहिंजी अचण वारी जेका वीडियो आहे उनजो नोटिफिकेशन अवां वटि जल्दी जल्दी पहुची सघे। त दोस्तो, जेका मां अवां दोस्तनि ताईं हर वीडियो जी अपडेट पहुचाइण जी वधि में वधि कोशिशि कंदो आहियां। मां उमेदु कंदो आहियां त अवां ताईं इन सोप सीरियल तौलाब जी जेका अपडेट आहे अवां दोस्तनि ते पहुचायां ऐं उमेदु इहा ई आहे त अवां बि मुंहिंजे हिन पूरी अपडेट मां फ़ाइदो वठंदा हूंदा ऐं पूरी अवां मां ॼाण तव्हांखे मिलंदी हूंदी। त दोस्तो, जीअं त मां अवां दोस्तनि खे हर टाइम हर वक़्तु इहा ई इल्तिजा कंदो आहियां त मुंहिंजे हिन वीडियो खे आख़िर ताईं वाच कंदा कयो। आख़िर ताईं वाच करण सां जेको अव्हांजो जेको साथ आहे, अव्हांजो जेको हीउ प्यारु आहे, अव्हां जेको मूंखे सपोर्ट कंदा आहियो, इहे अव्हांजी वॾी महिरबानी आहे। लख थोरा आहिनि, लख लाइक आहिनि अव्हां पहिरीं प्यारनि दोस्तनि जा, अव्हां जे महिरबानियुनि जा, जेके मां लाहिण जोॻो न आहियां। ऐं ख़ासि तौर ते असांजो जेको नज़ीर अहमद जेको अटक खां आहे, पंजाबी भाउ, उनजी वॾी महिरबानी। असगर अली थेबो साहिबु, मोहम्मद अली सोलंकी साहिबु, काइनात बीबी ऐं ज़हरा बीबी ऐं असांजूं ॿियूं बि अदड़ियूं आहिनि। मां सॉरी उन्हनि जा नाला न खणंदुसि छो त ज़ाहिर आहे अदड़ियूं मुंहिंजो वीडियो ॾिसंदियूं आहिनि। उन्हनि खे लख लाइक, लख थोरा उन्हनि अदड़ियुनि जा, उन भेनरुनि जा जन जन मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे। ऐं उन्हनि भाइरनि जा बि मां थोरा मञींदो आहियां जेके मुंहिंजो हिन वीडियो खे ॾिसंदा आहिनि।